मुश्किल सां हिकु हफ़्ते जो राशन थींदो, उनखां पोइ छा खाईंदासीं? शुक्र कर इहो हिकु हफ़्ते जो त आहे। ख़बर नाहे अहिड़ा केतिरा ग़रीब हूंदा जेकी हींअर साईं बुख ते हूंदा। पोइ हुकूमत छो ग़रीबनि लाइ कुझु न पई करे? बसि पहिरीं कुझु ॾींहं बयाननि ते वठ पकड़ हूंदी। जॾहिं माण्हू सफ़ा तंग थी ख़ुदकुशियूं करण ते ईंदा, पोइ हुकूमती इमदाद हलणु शुरू थींदी, जेका ग़रीबनि ताईं पहुचण में बि वक़्तु वठंदी। मथां खां खाइणु शुरू कंदा, सो खाई खाई जॾहिं पहुचे। फ़िलहालु हिकिड़े साबुण जी चकी ते 10 मुड़ुसनि सेल्फियूं कढायूं। जॾहिं 5 किलो अटो विराईंदा त मूंखे लॻे थो हीउ पूरे ज़िले जो अमलो वठी ईंदा। पर ही मोई बला आई किथां? ही बला का अॼुकल्ह जी नाहे। अहिड़ा कई हमला इंसानी तारीख़ में अॻु में बि थी चुका आहिनि। 14वीं सदी में ताउन जी वबा फैली, जंहिं 20 करोड़ इंसाननि खे मौत जे वर चाढ़े छॾियो। 1918 में स्पेनिश इन्फ्लुएंजा निकितो, जंहिं पूरी दुनिया में तबाही मचाए छॾी। सिर्फ़ यूरोप में 10 करोड़ ऐं अमेरिका में 20 लख माण्हू मुतासिर थिया। हींअर वरी ही चीनी वबा फैली आहे। उहो ई पुछम थी, वबा आई किथां ऐं शुरू कीअं थी? हिन वबा जा 2 सबब ॿुधाया पिया वञनि। हिकिड़ो त चीन जे वुहान शहर जी उहा मंडी जंहिं में हर क़िस्म जे जानवरनि जो गोश्त दस्तियाब हूंदो आहे, ऐं ॿियो सबब ख़ुदि अमेरिका खे सम्झो पियो वञे। ही हक़ीक़त आहे त ही वायरस 70 सालनि खां दुनिया ते मौजूदु आहे। 1991 में इराक जे साबिक़ सदर सदाम हुसैन जी कयल तक़रीर में उन इहो वाज़े चयो हो त अमेरिका खूनी वायरस मोकिलण जूं धमकियूं ॾिए पियो, ऐं हींअर हिन वायरस खां पोइ चाइना जो बि इहो साॻियो ई बयानु साम्हूं आयो आहे। छा सच में अमेरिका ईअं करे सघे थो? फ़िलहाल त हिन जे बारे में कुझु बि चई नथो सघिजे। बाक़ी ही कन्फर्म आहे त मुस्तक़बिल में जंगू हथियारनि सां न, बल्कि दिमाग़ ऐं बायो वेपन्स सां विड़ियूं वेंदियूं। जंहिं क़ौम वटि दिमाग़ हूंदो, फतेह उन्ही जी थींदी। पर हुकूमत बीमारी जो इलाज ॻोल्हण बदिरां अवाम खे घरनि में बंदि करे छॾियो आहे। छा उहो तरीक़ो सही आहे? साइंसी तौर ते हुकूमत वटि ॿियो को बि ऑप्शन मौजूदु नाहे। ॾिठो वञे त इंसानी जिस्म जे बीमार थियण जा 2 सबब हूंदा आहिनि, बैक्टीरियास ऐं वायरस। अॼु मेडिकल साइंस वटि बैक्टीरियास मां थींदड़ तमामु बीमारियुनि जो एंटीबायोटिक मौजूदु आहे, पर वायरस इन खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। इन ते एंटीबायोटिक जो को बि असरु नाहे थींदो। जेकॾहिं को दोस्त मेडिकल जो शागिर्द आहे त उनखे इहा ख़बर हूंदी त वायरस जिस्म खे बीमार करण खां पहिरीं ख़तमु नथो थी सघे। इहो सिर्फ़ इंसान जी पंहिंजी क़ुवत मुदाफ़त जे करे ख़तमु थी सघे थो, ऐं को बि वायरस सिर्फ़ 14 ॾींहंनि में पंहिंजे पाण खे ज़ाहिर करे छॾींदो आहे। इन करे पेशेंट खे 14 ॾींहंनि लाइ क्वारंटीना में रखियो वञे थो। पर जेकॾहिं उनजो इलाज नाहे, पोइ मरीज़ ठीक कीअं पिया थियनि? हाणे तो मां जलिजी वियासीं। अलाए कहिड़ा कहिड़ा सवाल पुछंदे। इंसानी जिस्म में अखि, दिमाग़ ऐं दिलि खे छॾे बाक़ी पूरो जिस्म 40 ॾींहंनि में पंहिंजे पाण खे तब्दील कंदो आहे। जिस्म जी तब्दीली ऐं इंसान जी क़ुवत मुदाफ़ती वायरस खे ख़तमु करे थी। वायरस जी ज़िंदगी मख़सूस वक़्त लाइ हूंदी आहे। जेकॾहिं जिस्म सेहतमंद आहे त हू इन मां जान छॾायो वञे, पर जेकॾहिं जिस्म में अॻु में ई ॿियूं बीमारियूं मौजूदु हुजनि त पोइ ही कोरोना वायरस जानी नुक़सान बि करे सघे थो। हिन वक़्तु हिक ॿिए खां दूरी इन वायरस जो इलाज आहे। जेकॾहिं जिस्म जी मुंतकिली वारो अमल रोकियो वञे त ही वायरस पाणे ई ख़तमु थी वेंदो। इन करे हुकूमत घर ताईं महदूद रहण जो फ़ैसिलो कयो आहे। छा ग़रीब माण्हू एतिरा ॾींहं बर्दाश्त करे सघे थो? सवाल ई पैदा नथो थिए त जेको ग़रीब 12 कलाक मेहनत मज़दूरी करे तॾहिं 2 वक़्त जी मानी खाए ऐं उहो 14 ॾींहं बग़ैर मज़दूरी जे पंहिंजो गुज़ारो करे सघे। ही हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे त अहिड़ी सूरत-ए-हाल में हू पंहिंजी ग़रीब आवाम जो ख़्यालु रखे त जीअं हू बग़ैर मज़दूरी जे बि पंहिंजनि बचनि खे 2 वक़्त जी मानी खाराए सघे। पर दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि लॉकडाउन थियो आहे, उहे कीअं पिया गुज़ारो कनि? इहो ई त फ़र्क़ु आहे असां में ऐं दुनिया में। जिते दुनिया तइलीम ऐं सिहत ते ध्यानु ॾिनो, उते असां सिर्फ़ हथियारनि ते ज़ोर ॾिनो। दुनिया जे मुल्कनि तरक़ी लाइ पंहिंजी क़ौम खे मज़बूत कयो ऐं असां पंहिंजी क़ौम खे छॾे एटम बम ठाहियो। F-16 JF-17 थंडर ते ख़र्च थींदड़ सरमाए खे जेकॾहिं असां पंहिंजी तइलीम ऐं सिहत ते ख़र्च कयूं हा त अॼु असांजी क़ौम बि दुनिया जे मुक़ाबले में हम क़दम हुजे हा। टैंक्स ऐं मिज़ाइल्स खे छॾे जेकॾहिं असां जदीद लेबोरेटरीज़ ऐं हिकु बहितर समाज क़ाइमु कयूं हा त शायदि अॼु इमदाद जे आसरे न हुजूं हा। ही ॻाल्हि ज़हन में रखो त सिर्फ़ हथियारनि जे ज़ोर ते असीं न दुनिया जो मुक़ाबिलो करे सघूं था ऐं न ई कंहिं कुदरती आफ़त जो। असांजी तारीख़ ख़ुदि ॿुधाए थी त तब्दीली जी ज़रूरत आहे। दुनिया सां मुक़ाबिलो करणो आहे त ज़हन खे आज़ादु करे क़ाबिलियत खे मान ॾियणो आहे। यादि रखो त ही वायरस न पहिरियों आहे ऐं न ई आख़िरी माज़ी जो सिलसिलो आहे त मुस्तक़बिल में ज़रूरु अचणो आहे। बायो अटैक जो मुक़ाबिलो हथियारनि सां न, बल्कि दिमाग़ सां थींदो आहे। बर्फ़ जे ज़माने खां वठी कोलम्स जे दौर ताईं हर इंसानी तजुर्बो दिमाग़ जो नतीजो आहे, ऐं उते असां पंहिंजा ब्रेन वॉश करे दिमाग़ में सिर्फ़ नफ़रत जो पैगाम भरियो आहे। मज़हब में सियासत ऐं सियासत खे मज़हब सां जोड़े अहिड़ो निज़ाम क़ाइमु कयो आहे जंहिंमें हर इदारो नफ़रत जे बुनियाद ते बीठो आहे। इन करे हर साइंसी इजाद खे असां वॾे फ़ख्र सां चैलेंज त कयूं था, पर हालत ही आहे जो बुखार जी गोरी अमेरिका ऐं मामूली सुई बि चाइना खां इंपोर्ट कयूं था। फ़िलहाल इन बेस में नथा वञूं, ही वक़्तु इन जो नाहे, पर इहो तय आहे त ग़रीब 15 ॾींहं बग़ैर मज़दूरी जे पंहिंजो गुज़ारो नथो करे सघे। ॾिसणो ही आहे त हुकूमत इन लाइ छा थी करे। 15 ॾींहं जो राशन ॾे या ग़रीब खे कैश पैसा ॾे, पर इहो अमल फौरी तौर ते करणो आहे
छो त बुख में सभ खां पहिरीं ईमान लुढ़ंदो आहे। किथे ईअं न थिए जो बुख जे करे ख़ुदकुशियूं थियनि या ॾोह वधनि। तव्हांजी पॉलिसियुनि जो एहतराम आहे, पर हिते हर ग़रीब जी अखि तव्हां ॾांहुं आहे। वायरस खां बचाए बुख में मारण का अक़लमंदी नाहे। अमीर हुजे या ग़रीब, उन जो तहफ़ुज़ रियासत जे ज़िम्मे हूंदो आहे। समाज में इज़त नाहे, इहा असांजी कोताही आहे। बाक़ी वोट लाइ ग़रीब जो दर बि ख़ासि हूंदो आहे। इन हक़ीक़त खे ज़हन में रखो त ज़िंदगी सां प्यार सिर्फ़ु अमीर खे नाहे हूंदो। मौत जो मंज़र ग़रीब लाइ बि भयानक हूंदो आहे।